कोनी कोई करते नहीं मैं के किराव भी कुछ कोने मैं किराव करे पुत्र कड़िए जमा करा रोले रोले मैं मोटा ये बोला जे वास्ते मुझे मदद क्यों मुझे हेल्थ क्यों मुझे पुत्र जी इलाज वास्ते मुझे को सारो कोने मैं जुगो भी नहीं मुझे ककायो करवा मना हुआ मैं के काचे कोने मोला जे वास्ते को सारो कोने मैं ते रोलाए रोलाए खड़ी आई पटे सटे किरावल भी मुके नाए मैं के पुत्र जे काजे ला काजे नहीं मोला जे वास्ते मुझे मदद क्यों हेल्थ क्यों अल्लाह जे वास्ते काचे मुझको सारो मुझो नहीं यतीम निंदन को कोई भी सारो कोने कमाने वारो जवान यो पयो केर करे निंदड़ा मसूम रड़ता कुछ भी नहीं करेला जुगो भी नहीं हुआ ककायो गरा वो भी न तो उनमें पढ़ायूं भेजाऊं मियन में दर बदर दाती उरुलऊं असो पढ़ायूं वाला जे वास्ते मोला जे वास्ते मुझे हेल्थ क्यों मदद क्यों मुझे महीनों तिया पुत्र यतीम के महीनों तिवान जी जगह के मुझे जगह खराब थी थे पुत्र जी मुझे कहा वसियत कोने जो माँ पुत्र के करी मैं दवा कराया मैं ऑपरेशन कराया मैं गाड़ी चला किराए ला भी कुछ कोने जो मैं किरायो करे पुत्र के कड़ी बजा मुझे रुपयो भी ना पुत्र जे कराने ला जा ऑपरेशन ला जो मैं ऑपरेशन पुत्र जी करे मोला जे वास्ते मुझे हेल्थ क्यों मदद परेशान नथी तो सब नरो बस जी बाबा छा नालो तव्हांजो दिलबर दिलबर छा मसलो थियो आहे तेरा रक्षो बोला आगे बाइकारो ची बाइकारे बचाने चक्कर में पांचो रक्षो गलती करे छदम बाइकारे में अगर वइंदम ने मुंडी चिथजी न वने ने कर पांजी गाडी मा गलती करे छदम वो भी किस्तन ते वरतला वो भी किस्तन दे वरतला आया हाने मुके बुधाए त मुके खबर पई कराची में जाए तो आजी मसवाड़ ते जाए मसवाड़ ते किराया रक्षे जू किस्तियों वो बचड़ा नंढड़ा तई किए तो हले ही इलाज भी न थे घरे गुजर सफर किए कमारो मां जी जंग भजी भैया के खाने मासूम नंढड़ा बुकन ते तारो परेशान लगो पियो कमान कुछ ना मना में बैठायो पुरानन में मसवाड़न में तवे को जो से हेल्प न तो करे के खुदा कारण हेल्प करे कोई न कोई हेल्प करे नहीं तो मोला जे वास्ते मुझे वचन दी अल्लाह अल्लाह गंजरी दो जी दोस्तों आमी ना रो अल्लाह गंजरी दो जी दोस्तों अची पहुंचे गेट स्टेशन में ही हमर जी हकीकत बयान कई तो मुके झुगो भी काने वाकई मां हुआ भी सिचुएशन ॾिसी आयो आहे त हिन जो झुगो बरसात 2022 वारी जेका फ्लड थी उनमें मिसमा थी चुको रही चुको हुयो ही पोरियत मजदूर बचड़ो अथसि जेको 21 तारीख़ ते यानी गीत ॾियारी त खां हिकु ॾींहुं बाद में कराची में हादसे सबबि ज़ख़्मी थी पियो ही तव्हां जंग जो अथसि ऐं मूंखे तस्वीरूं हुन जेके ॾेखारियूं मां मीडिया ते नथो रखी सघां पाण सम्झो था ब्लीडिंग जो मसलो आहे ही मुकमल टेस्टिंग वग़ैरह थियल आहिनि हाणे ही अमर थी चए त हिकु वेले जी असांखे वसियत कान नंढड़ा मासूम घणा बचड़ा आहिनि तव्हांखे त टे बचड़ा अमर जेको पाण वीचारो हिन हालत में लॻो पियो केरु ॾींदो हाणे हिन वक़्त बि जेको ऑन द स्पॉट मां आयो आहियां गेट स्टेशन मौला में त हू मिटनि माइटनि जे घर में रहियो पियो आहे पंहिंजो झुगो कान्हे हीअ असांजे सरकारी जेके कराची मां सम्झंदुमि त रतदरे में जेके ख़ासि करे असांजा डॉक्टर साहिब आहिनि तालका अस्पताल में उते को ज़ुल्म हलंदो आहे जबर हलंदो आहे ॾाढ हलंदो आहे लाड़काणे में पर कराचीअ जी बि हीअ सूरत हाल अथव हीअ रुॻो टेस्टियूं वग़ैरह थियल आहिनि हीअ तव्हांजे आॾो आहे सॼो नतीजो छा निकितो जवाबु ॾेई छॾियो किथे वञनि कंहिंखे दांह ॾियनि कंहिंखे मयारूं ॾियनि मां नथो चवां दजाली दौर में त को रिश्तेदारनि जो चवां या कंहिं मिट माइट दोस्तनि जी ॻाल्हि कयां मां कंहिंजो ज़िक्र नथो कयां पर एतिरो त हक़ आहे चूंडियल नुमाइंदे ते त असांखे ही सहूलियत अमा कोई आयो आहे तव्हां लड़ी हा कोई ना आयो लड़ी तो कोई पक्की भी ना आयो मुझे निंदर को अल्लाह को सहारो कोने माके खर्च घणो ईंदो अमा खर्च घणो ईंदो
अब 70-80 जोन ताईं तो डॉक्टर को पूछा कराया मूंखे कोई न अल्लाह अल्लाह ॾिसो मां हमेशह चूंडियल नुमाइंदनि खे त अपील न कंदुमि त कॾहिं कॾहिं करणी बि पए थी पर अलाए छो हुननि खे नथो थिए मोजो कोन्हे मूंखे गाॾी न लाइ बि न आहे त मां पुटु खणाए वञा को किरायो करे पिनी सिनी पटे सटे हिते पुठियां टुकर बि ॿिया था कराइनि मूंखे मानी लाइ बि कोन्हे मुंहिंजा मासूम बच्चा उहे रड़नि था ममा कयूं था तूं घबराए न तूं रो न वरी तो चाहे तूं रो न घबराए न परेशान न थी जेको हाल हूंदो कंहिंखे अपील कयां हमेशह त कंदो आहियां धरतीअ जे हलाली पुटनि खे अपील कंदो आहियां जेके फुड़ी फुड़ी तलाव वारा सीन कंदा आहिनि मूंखे यकीन त 70,000 पैसो कोई ॾींदो असांखे अमा गुज़ारिश कयूं था अपील कयूं था मूंखे यकीन बि उन्हनि ते आहे पर उन सां गॾु रतिदरे जा जेके चूंडियल नुमाइंदा सरहदी वारा लखे करोड़े रुपए जी प्रॉपर्टी अथनि रतिदरे में कारोबार अथनि ख़ुदा रही ॾिसो हिननि मज़लूमनि सां न कंदो इंसाफ़ जेकॾहिं हिननि मज़लूम जे कम न ईंदो तव्हांखे क़बर में कहिड़ी शइ कमु ईंदी जेतिरो थी सघे मां सभिनी रतिदरे वासियुनि सिंध वासियुनि खे अपील थो कयां त हिननि जी बचड़नि जी मदद कयो त जीअं हिन जो प्रॉपरली इलाज थी सघे लॻभॻि 70-80 हज़ार वॾो पैसो न आहे फुड़ी फुड़ी तलाह आहे जेकर तव्हां हिकिड़ा 100 200 मोकिलींदव त इनशाला हिन जो इलाज थी सघे थो जिते हुजो शाद हुजो आबाद हुजो ऐं हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा महिरबानी